अस्सलाम वालेकुम। अॼु असां बीठा आहियूं सिंध एग्रीकल्चर यूनिवर्सिटी टंडोजा में, जेका सिंध जी वाहिद ज़र यूनिवर्सिटी आहे ऐं तमामु ख़ूबसूरत ऐं बहितरीनु यूनिवर्सिटी आहे। असां बि इन यूनिवर्सिटी में पढ़िया आहियूं। हज़ारे शागिर्द पढ़ी विया आहिनि, हज़ारे शागिर्द पढ़नि पिया था। हींअर बि ज़र यूनिवर्सिटी टंडोजा में जेको आहे एडमिशन्स हलनि पियूं थियूं BSc जूं। त जेके बि सिंध जा असांजा माण्हू आहिनि, आबादगार आहिनि, या कहिड़े बि लेवल सां राब्तो था कनि, कहिड़े बि मकतब फ़िक्र सां आहे उन्हनि जो तालुक़ु आहे, उनखे असां गुज़ारिश कंदासीं त हिन यूनिवर्सिटी में अचो। हीअ गुलनि जी यूनिवर्सिटी आहे। के त माण्हू हिन जा एतिरा आशिक़ आहिनि जो हिनखे जन्नतुल सिंध ज़र यूनिवर्सिटी टंडोजा चवंदा आहिनि। हिन में 5 फैकल्टीज़ आहिनि, उन्हनि में मुख़्तलिफ़ डिपार्टमेंट आहिनि। ITC हिकिड़ो इंस्टीट्यूट आहे, उन खां अलावा फूड टेक्नोलॉजी हिकिड़ो इंस्टीट्यूट आहे, ऐं हिन में प्ले ग्राउंड्स आहिनि, हॉकी जो, फुटबॉल जो, क्रिकेट जो, बैडमिंटन, इहे आहिनि मुख़्तलिफ़। मां सम्झां थो त 10, 12 खां 13 हॉस्टलूं आहिनि। हिन में बहितरीनु हॉस्टलूं आहिनि जिते शागिर्द अची परे परे जा शागिर्द रहंदा आहिनि। सिंध, बलोचिस्तान, KPK, आज़ादु कश्मीर, गिलगित बल्तिस्तान जा शागिर्द रहंदा आहिनि। मां हिकिड़ो तव्हांखे गुज़ारिश कंदुसि त पंहिंजे नियाणियुनि खे जेको आहे इन तइलीम वारे पासे तवजो ॾियारियो, पंहिंजे नियाणियुनि खे हायर एजुकेशन ॾियारियो। छाजे करे जो चवंदा आहिनि त हिकिड़ी औरत जो पढ़ियल लिखियल हुजणु मुआशिरे जे लाइ हिकिड़ी तमामु वॾी ॻाल्हि आहे। सो हीअ वीडियो ठाहिण जो मक़सदु इहो आहे त असां माण्हुनि खे आगाही ॾियूं त पंहिंजे औलाद खे, पंहिंजे जेके आहे ॿारनि खे यूनिवर्सिटियुनि में मोकिलियो, त छो जो तइलीम सां ई शऊर ईंदो आहे ऐं तइलीम सां इंसानु अॻिते वधी सघंदो आहे। इदारा बि सुधरंदा, असांजो मुल्क पाकिस्तान बि तरक़ी कंदो। ॿियो हिकिड़ो तव्हांखे नंढिड़ो अर्ज़ु आहे त जेके शागिर्द हींअर BSc करे चए विया आहिनि ऐं उहे प्री मेडिकल में इंटरमीडिएट करे विया आहिनि, उहे प्री मेडिकल में हुजनि, प्री इंजीनियरिंग में हुजनि, या कंप्यूटर साइंस में हुजनि, उन्हनि खे गुज़ारिश अचे आहे त तव्हां हिन यूनिवर्सिटी में अचो। हीअ गुलनि जी यूनिवर्सिटी आहे। हिन में तव्हांजो मुस्तक़बिल आहे। तव्हां वेटनरी साइंस में पंहिंजो जेको आहे एडमिशन कराए सघो था। तव्हां क्राफ्ट प्रोडक्शन में, क्राफ्ट प्रोटेक्शन में, उन खां अलावा एग्रीकल्चर इंजीनियरिंग में तव्हां पंहिंजी एडमिशन कराए सघो था। सोशल साइंस फैकल्टी आहे, उन में एडमिशन कराए सघो था। वधि में वधि हीअ मैसेज खे अॻिते हलायो त असांजी ज़र यूनिवर्सिटी टंडोजा में बहितरीनु पूरे दुनिया जे मुख़्तलिफ़ इदारनि मां पढ़ियल लिखियल नौजवान टीचर आहिनि, ऐं जेके असांजे सिंध जे इदारनि मां टीचर पढ़ियल उस्ताद पढ़ियल आहिनि, उहे बि ॾाढी महिनत सां पढ़ाइनि पिया था। हिकिड़ो बहितरीनु सेटअप आहे, बहितरीनु सिक्योरिटी जो निज़ाम आहे, उन खां अलावा रहाइश जे लाइ बहितरीनु सिस्टम आहे। हॉस्टलूं वग़ैरह जेके आहिनि, असां बि हुन हॉस्टल में पढ़ी वॾा थी, ऐं अॼु अलाह जो शुक्र आहे पंहिंजे सिस्टम ऐं पंहिंजे मंज़िल में ते पहुतल आहियूं। हाणे मां तव्हांखे हिकिड़ो अर्ज़ु कयां त ॾिसो, जॾहिं बि तव्हां ज़र यूनिवर्सिटी जे बारे में मुख़्तलिफ़ रूमर्स वग़ैरह हलंदा आहिनि, पर जॾहिं तव्हां हिते अची पाण ऑब्ज़र्व कंदो त तव्हांखे ख़बर पवंदी केॾो बहितरीनु इदारो आहे। हिकिड़ो इदारे जे लाइ असांजी सिंध जा माण्हू अचनि था, त उन्हनि खे असां माना कोशिशि करे जेतिरो असांजो हाल आहे असां उन्हनि खे वेलकम कंदा आहियूं। तो इहो वीडियो मुंहिंजो जेको पैगाम आहे सिंध जे नौजवाननि ताईं पुॼायो त 21 सेप्टेम्बर 2024 ते मुंहिंजे ख़्याल में हिन जी लास्ट डेट आहे एडमिशन जी, 21 सेप्टेम्बर 2024। उन खां अलावा हिननि में शागिर्दनि जे लाइ फ़ीस में रिआयत आहे, ऐं स्कॉलरशिप्स आहिनि, ॿियूं खोड़ सारियूं सहूलियतूं आहिनि। सो काइंडली मैसेज खे अॻिते वधाईंदा ऐं पंहिंजे ॿारनि खे जेको आहे तइलीम वारे पासे राग़िब कंदा। थैंक यू सो मच।